मुल्क के ॿियनि शहरनि जीअं घोटकी ज़िले में भी होली भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वई। ज़िले के ॿियनि शहरनि मीरपुर माथेलो, ॾेहरकी, उबावड़ो ऐं खानपुर महर में जिते तकरीबूं थियूं उते वरी मुख्य इवेंट घोटकीअ जे श्री कृष्णा धाम मंदिर में थियो, जंहिंमें सवन जी अंग में नौजवाननि रंगनि जी बहार में होली मल्हाई। होली जे इन तकरीब जो मज़ो तॾहिं बीणो थी वियो जॾहिं मज़हबी रवादारी खे हथी ॾींदे अॻूणो वज़ीर आला सिंध ऐं मौजूदा MNA सरदार अली मोहम्मद महर बि पंहिंजे साथियुनि समेत होली तकरीब में शरीक थियो। हाँ बिल्कुल, हे असांजे मुल्क में जेके भी हिंदू मज़हब से ताल्लुक़ रखंदा उन जो वॾो त्यौहार आहे। असांखे पंहिंजनि त्योहारनि में हिक ॿिए ॾे अचणु खपे। जीअं ईद ते सभु हिंदू बिरादरी असां ईंदी आहे मिठाइयूं खणी। मां भी हिननि खे हिननि जे मौक़े ते मुबारक ॾियणु आयुसि ऐं सुठी ॻाल्हि आहे हिन मुल्क में भाईचारो हुजे ऐं अमन सां सभु रहूं, हिक ॿिए जी ख़ुशियुनि में शरीक थियूं। ते मज़हब रवादारी हमआहंगी ऐं हिंदू मुस्लिम जे लाइ ॻाल्हि आहे त असां हिकु आहियूं, हिकु रहंदासीं ऐं हिक ॿिए जे फेस्टिवल्स में ईंदा रहंदासीं। वारनि जा ईअं सम्झो त जेके बि उनखे हुयूं दिलि में अमन लाइ हर लाइ सभु निकिरी वञी त हिंदू मुस्लमान हिते सभु ॿाहिरि में जेतिरो मज़ो हो कराची में कोन मज़ो आयो। होली असांजो हिकिड़ो तमामु वॾो सुठो हिकिड़ो त्योहार आहे। असां सभिनी खे चवंदा त होली हिकिड़ो ख़ुशियुनि जो त्योहार आहे। गॾिजी करे पाण में वेछा विसारे करे सभु हिंदू ॿाहिरि पाण में मुस्लिम ॿाहिरि इंसान सभु हिक ई आहियूं, गॾिजी करे सॼी वेठा। होली के मौके ते घोटकी के रस्तनि, घिटिन, चौराहनि में भी नौजवाननि जूं रैलियूं निकितियूं, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ गीतनि ते झुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो वियो।